बाबा अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मां बुख ते सिर थो वञे किथां मानी घुराए अमड़ हूंदी त मानी पचाईंदी ईअं त अमड़ खां सवाइ घर ई वीरान लॻो पियो आहे किथां तूं ई पचाइजां पंहिंजी पचाइजां होटल तां वठी आ। पुट बिल्कुलु तुंहिंजी अमड़ हूंदी मानी टाइम ते मिलंदी पर छा कयूं हिन महिल गुरबत सबबु घर में का शइ कान्हे मानी मां कीअं पचायां। हीअं कर तूं ते वेह भला मां पंहिंजे वॾे भाउ ॾे वञा उन खां हिकु वेले जी मानी वठी थो अचां माना हिकिड़ो वेलो अॻिते टुपी पई। बाबा जल्दी वञ ॾाढी बुख लॻी आहे। पुट तूं परेशान न थी अलाह वॾो आहे मां हाणे ई वञा थो पंहिंजे वॾे भाउ खां हिकु मानी वठी ईंदुसि तूं खाए। हा बाबा वञ वञ। हा पुट तूं हिते वेह मां बसि वञी मोटां थो। हल भेणा वरी अलाए कहिड़ो निभागो आहे मंझंदि टाक में निंड फिटाई अथई। आयो बा आयो वरी तूं ई आयो ई जा मुंहिंजो नंढो भाउ हिन टाइम में तूं छो आई मुंहिंजे टाक में अॼु आई परेशान अॼु कयो अथई मूंखे। अदा मजबूरीअ करे मां आयो आहियां मुंहिंजो पुटु 2 ॾींहंनि खां बुख ते वेठो आहे घर में का औरत कान्हे जेका मानी पचाए ॾेसि सो महिरबानी करे हिकु वेले जी मानी त खणी आ जीअं मां हुनखे खाराए सघां। तूं वेले ई ॻाल्हि थो करी हिकिड़ी मानी मां तोखे कोन खाराईंदुसि पोइ वञी पिनी काथो वञी होटल तो वठी खाराई मोड़ छा आहे हिन महिल असां पाण ते मस पेट में पूरा लॻा पिया आहियूं वञी होटल तो वञी खाराईसि हल। अदा ईअं न कर मां त वञी बुख ते मुंहुं ॾेई थो वञा बुख खे मुंहिंजो पुटु जेको आहे नंढो मासूम उहो मुंहुं नथो ॾेई सघे महिरबानी करे हिकिड़ी मानी उन ते ॿोड़ धरी ॾे जीअं हुनखे मां खारायां। हल हल तोखे जॾहिं चयो नी मूं कुझु बि वटि कोन्हे हल तो निकिर हल। ठीकु आहे तव्हां वॾा ठीकु आहे बसि तोते मयार कान्हे तव्हां वॾा हो जीअं कयो मां बसि हलां थो। हा हा जान छॾे थो निकिरण जी कर हल। ॾे हल बाबा चाचा छा चयो। पुट अदा वॾा मूंखे सिधो जवाबु ॾिनो हीअं कर मूंखे पाणी त प्यार ढुक। हा बाबा खणी थो अचां हिकिड़ो मिंट सब्र कर। पुट हाँ बाबा पाणी वठ। बाबा बाबा तोखे छा थी वियो। बाबा खे अलाए छा थी वियो वञा चाचा खे ॿुधायां वञी। चाचा चाचा बाबा खे अलाए छा थी वियो आहे हल ॾिसी ज़ाली। इहो तारो पीउ सदाईं ड्रामो कंदो आहे वरी बि हल हलूं सारे सां छा थो थिएसि अॻु में बि इहे कई चकर ड्रामा कया अथई हल तूं जे करे मां हलांसि थो। चाचा बाबा ॾिस हीअं थी वियो आहे हलियो। बी हिकु मिंट चेक कयां त। अल्लाहु अकबर इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मुंहिंजो नंढो भाउ त फोती चाचा बाबा खे छा थियो आहे। पुट तुंहिंजो पीउ जेको आहे नी हिन दुनिया में रहियो ई न। चाचा बाबा जो जहिड़े क़दुरु कोन के हाणे छो थो रोई हाणे त मरी वियो। चाचा बाबा जो जीअर ई क़दुरु कोन के हाणे छो थो रोई हाणे त मरी वियो जे तूं जीअर ई क़दुरु करींदा त हिन महिल पाण सां गॾु हुजे चाचा बाबा हाणे केरु आहे मुंहिंजो दुनिया में।